इकबाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुन्याण। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। दरिया खान मरी में टाउन चेयरमैन इब्राहिम बज़ंजो जी कोशिश सां शहरियुनि जी दरीना ख़्वाहिश पूरी थी आहे। टाउन चेयरमैन इब्राहिम बज़ंजो पारां शहर जे मेन बाज़ार लाइ पेवर ब्लॉक रोड जी स्पेशल स्कीम PP डिविज़नल सदर मोहतरम ज़ियाउल हुसैन लंजार खां मंज़ूर कराए शहर जो मेन बाज़ार जो कम जो आगाज़ कराए छॾियो। शहरियुनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई। शहरियुनि पारां टाउन चेयरमैन जी वाखाण पिणु कई वई।